नाज़रीन, अहमदपुर में शहरी इतिहाद तरफ़ां सुपर लीग क्रिकेट टूर्नामेंट कराई वई, जंहिं में मुख़्तलिफ़ शहरनि जे 10 खां वधीक टीमुनि हिस्सो वरितो। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे अब्दुल रज़ाक कलहोड़ो। अहमदपुर में शहरी इतिहाद जगवान पारां सुपर लीग क्रिकेट टूर्नामेंट कराई वई। टूर्नामेंट में तालुके किंगरीअ जे मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े ॻोठनि अहमदपुर, पीर जो ॻोठ, नवराजा, पलीजा, वॾा मैसर ऐं ॿियनि शहरनि मां 10 खां वधीक टीमुनि जे रांदीगरनि हिसो वरितो, जंहिं में अहमदपुर सुपर किंग ऐं अहमदपुर अल शहबाज़ टीमुनि जे रांदीगरनि जे विच में फाइनल मुक़ाबिलो थियो। फाइनल मुक़ाबिले में अहमदपुर अल शहबाज़ टीम जे रांदीगरनि पहिरियां बैटिंग कंदे 9 ओवर में 14 रन्स ठाहे ऑल आउट थी वई, जॾहिं त मिलियल हदफ़ पूरो करण लाइ अहमदपुर सुपर किंग टीम जे रांदीगरनि बहितरीन रांदि खेॾण जो मुज़ाहिरो कंदे 3 विकेटनि जे नुक़सान ते 6 ओवर में टारगेट पूरो करे फाइनल मुक़ाबिलो खटे वरितो। उन मौक़े ते टूर्नामेंट में आयल ख़ासि महिमाननि टीम ॿियनि अॻवाननि पारां खटंदड़ टीम जे कप्तान साजिद अली सुपड़ियो खे ट्रॉफी ऐं रोक रक़म इनाम ॾिना विया। रांदीगरनि ऐं आयल महिमाननि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेका बि फिज़िकल रांदि आहे उहा हिकु बहितरीनु एक्टिविटी आहे ऐं उन सां जेको आहे समाज में बहितरीनु जेको आहे सुधारा अचनि था। फिज़िकल हेल्थ जेको आहे वधे थी। तमामु सुठी जेको आहे हीअ रांदि थी अहमदपुर जे हिसाब सां तक़रीबन 8-10 जेको आहे टीमूं हुयूं जिन हिसो वरितो। हीअ तमामु सुठो अमल आहे, नौजवाननि में जज़्बो आहे। इंशाअल्लाह उमीद थो रखां त पंहिंजे ॻोठ ऐं ज़िले जो नालो रोशन कंदा। ॻोठ में अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटियूं जारी ऐं सारी आहिनि, छो जो तालीम सां गॾोगॾु नौजवाननि खे फिज़िकल एक्टिविटी जी तमामु घणी ज़रूरत आहे। असां MNA साहब साईं जावेद शाह ऐं असां MP साईं राशिद शाह खे सभिनी खे असां रिक्वेस्ट था कयूं, DC खे, कमिश्नर खे, त असांखे ग्राउंड जी सहूलियत न आहे। अगरि ग्राउंड हुजे त असांजा छोकिरा नशे खां या कंहिं बुराइनि खां बची करे हिन ग्राउंडनि में सिहत ऐं तंदुरुस्त मिलंदा। यही नतीजो मिलियो आहे जो असां फाइनल खटी आहे। बहितरीनु रांदि पेश कई, मुखालिफ़ टीम बि सुठो परफॉर्मेंस कयो। हुननि जी हार्ड लकी जो फाइनल में जेको आहे विन न करे सघिया। असांजे छोकिरनि सुठी महिनत कई ऐं हुन जो नतीजो इहो निकितो जो असां फाइनल खटी आहे। अॼु अॻवाननि जो चवणु हो त अहमदपुर जे नौजवाननि जो टैलेंट ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी आहे। उन करे अहिड़ियूं रांदियूं कराइणु ज़रूरी आहिनि जंहिं में नौजवाननि जी हिमत अफ़ज़ाई थिए। उन करे हुकूमत खे घुर्जे त नौजवान जे रांदियुनि लाइ ग्राउंडनि जो बंदोबस्तु करे खेनि घुर्बल सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। कैमरामैन शकील कलोड़ सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़, अहमदपुर।